नाज़रीन, मीरपुर ख़ास का खबर शामिल कंदासीं। मुर्स शराब जो मवाली है। शराब जो नशे में धुत थी तशदद जो निशानो बणाए थो। कुछ ॾींहं पहिरीं माइटनि पारां ॾेज में ॾिनल ज़ेवर ऐं चौपायो माल फुरे घर मां बेदख़ल करे छॾियो आहे। अहिड़ो इज़हार मीरपुर ख़ास तालुके थाणे जी हद ॻोठ गुलाम रसूल आरिसर वासण औरत शर्मिती तयारी कोली पंहिंजे वालिद ॾेवो कोली ऐं अमर सां गॾु मीरपुर ख़ास पहुची साफ़िन अॻियां दाहींदे कयो। श्रीमती केसरी कोली वधीक चयो त माइटनि पारां 3 साल पहिरीं खिपरो जे ॻोठ वारिया मोरी वासी थांवर कोली सां शादी कराई, जेको शराब जो मवाली आहे। मुर्स शराब जे नशे में धुत थी रोज़ तशदद जो निशानो बणाईंदो हो, जॾहिं त मुर्स पारां ॾेज में मिलियल ज़ेवर चौपायो माल वेकिरो करे पैसा शराब ते ख़र्च करे छॾिया आहिनि। हिन चयो त 2 ॾींहं पहिरीं मुर्स ऐं ससु पारां तशदद जो निशानो बणाए घरां बेदख़ल करे छॾियो। अहिड़ी शिकायत हद जी पुलिस खे ॾियण बावजूद बि को तदारक न थियो, जॾहिं त मुर्स ऐं साहुरनि पारां तेज़ाब हारे साड़ण, माइटनि मथां कूड़ा केस दाख़िल करण समेत मौतमार धमकियूं मिली रहियूं आहिनि, जंहिं करे ॼाणायल माण्हुनि मां ज़िंदगी जो ख़तरो आहे। औरत ऐं संदसि वालिदैन वास्तेदार इख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे चयो आहे त मामले जो नोटिस वठी थांवर कोली ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे ॾेज में ॾिनल ज़ेवर ऐं चौपायो माल वापसि ॾियारे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।